में ॻोठ दोस्त मोहम्मद हैदरानी वासिन औरत SHO क़ाबिल भयो ते जिनसी हिरासा करण जो इल्ज़ाम लगायो आहे। साइमा हैदरानी जो चवणो त ॾेर खां फुरजी दांह खणी SSP घोटकी ऑफिस वियसि त SHO क़ाबिल भयो जिनसी तौर हिरासा कयो। SHO क़ाबिल भयो चयो त मुंहिंजी ऑफिस में अकेली अचु, जेतिरा पैसा तोखे खपनि आउं ॾींदुसि। औरत मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी SHO क़ाबिल भयो ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरपुर माथेलो में ॻोठ दोस्त मोहम्मद हैदरानी वासिन औरत SHO क़ाबिल भयो ते खेसि जिनसी हिरासा करण जो इल्ज़ाम लगायो आहे। साइमा हैदरानी जो चवणो त ॾेर खां फुरजी दांह खणी SSP घोटकी ऑफिस वियसि त SHO क़ाबिल भयो जिनसी हिरासा कयो। शामिल थी रिश्वत वठी खाईंदो आहे गॾाणनि खां। जॾहिं असांखे पैसा ॾे थो अलाए छा ऑफिस में हिकिड़ी माई वञे, अकेली मर्द न अचनि, पोइ छा आहे उनजो छा मतिलबु निकिरे। हिते तव्हांखां मतिलबु उन हरासा कयो या तव्हांखे चई त तव्हां ऑफिस में अचो? मूंखे गिले ॿांह मूं वठी साइड ते करे मूंखे हिन मथे ते बाक जे कुराड़ी खे मां पतो नी मूंखे वात में नी मिलायाई। मां अचां थी त हीअ छा लका थी वॼ मथे ते गिले। मां छा चयां मूंखे हीअ न करे, पुकार न करे, मुंहिंजी इज़त बचाए, मूंखे बदनाम न कर। तूं जीअं तूं चयो ईअं कंदसि। मुंहिंजे छा कंदे, चाहे ऑफिस अच, तूं पैसा घुरो, कुझु घुरो, मां तोखे ॾियां त तूं मूंसां अकेले पामी ॻाल्हाए, माण्हुनि जे मुंहं ते न ॻाल्हाए। मां तोसां हिकिड़े ऑफिस में ॻाल्हाईंदुसि। मां अकेली छो वञा, मां न वियसि। ठीकु आहे। वधिक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ मीरपुर माथेलो जे रिपोर्टर बरकत मीराणी खां। बरकत, छा तफ़सील आहे हिन वटि? मीरपुर माथेलो जो ॻोठ आहे दोस्त मोहम्मद हैदरानी, जंहिंजी रवासण आहे साइमा हैदरानी, जंहिं SSP घोटकी जी ऑफिस आॾो पंहिंजो ज़ख़्मी हुनजो ॾेर आहे उनखे वठी एहतजाज कयो। उन मौक़े ते जेकी औरत आहे उन SHO मीरपुर माथेलो क़ाबिल भईअ मथां संगीन इल्ज़ाम हया आहिनि। हू चवे थी त कुछ ॾींहं अॻु में SSP घोटकी जी ऑफिस आॾो एहतजाज जे दौरान जेको SHO आहे क़ाबिल भयो उन तरफ़ां हिरासा कयो वियो। उन तरफ़ां जेको आहे उहो मूंसां फाश हरकतूं कयूं वयूं। उन ऑफिस में अकेलो मिलण लाइ चयो। उन चयो त SHO तरफ़ां जेको आहे उहो हरकतूं पुलिस एहलकारनि साम्हूं कयूं वयूं आहिनि। उन चयो त SHO तरफ़ां उनखे ऑफिस में घुराए उनखे पैसा ॾियण जी पुणास कई वई आहे। हू ॿुधाए थी त हुनजी जेकी इज़त आहे उहा पैसनि खां तमामु घणी आहे। SHO मीरपुर माथेलो क़ाबिल भयो अलाए कहिड़े ॻाल्हि जे करे उनखे अकेलो ऑफिस में घुराइण लाइ ज़ोर भरींदो रहियो। उन चयो त उनजा जेके वारिस मर्द आहिनि उहे उन मौक़े ते मौजूदु हुआ, तंहिं बावजूदु SHO क़ाबिल भयो पारां अहिड़ियूं हरकतूं कयूं वयूं। उन चयो त उनजो जेको ॾेर आहे उनखे गॾाणी बिरादरी जो जेको हिकिड़ो जवाबदार आहे उन तरफ़ां उन खे फुर दौरान गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो, जंहिंजो केस मीरपुर माथेलो थाणे ते दाख़िल हुजण बावजूदु पुलिस हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। वेतर जॾहिं हू एहतजाज कनि था त उनखे हरासा कयो पियो वञे SHO तरफ़ां। उन चयो त SHO क़ाबिल भयो जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जंहिं मुंहिंजी इज़त ख़राब करण जी कोशिशि कई आहे, मूंखे फाश हरकतूं कयूं, मूंसां फाश हरकतूं कयूं आहिनि। जी बरकत मीराणी, महिरबानी अपडेट करण जे लाइ।